में असांजे मुल्क पाकिस्तान जो निज़ाम सॼो जो सॼो उल्टो आहे। असां वटि जेको ॿ नंबर कमु कंदो आहे, मिसाल तौर ते जेके कब्ज़ो करे दुकान रोज़गार कनि पिया, या सकण शहर में जेके कब्ज़ा करे फ्लैट ठाहे वेठा आहिनि, जेके कब्ज़ा करे पंहिंजूं दुकानूं या प्रॉपर्टियूं ठाहे वेठा आहिनि, उहे अॼु बि रोज़गार कनि पिया, अॼु बि उहे आबाद ऐं शाद आहिनि। असां वटि जेको जेन्युइन तरीक़े सां गवर्नमेंट जे प्लानिंग सां, जेके गवर्नमेंट जे मंज़ूरी सां दुकान ठहिया, जिन पंहिंजूं पगड़ियूं ॾिनियूं, जिन पंहिंजूं मंथली पंहिंजी नेशनल बैंक में जमा कराई, उन्हनि जा दुकान राति जो ऊंदाही में सील कया विया आहिनि। इहो तमामु मज़म्मत जोॻो अमल आहे। असल ॻाल्हि इहा आहे त जेका गवर्नमेंट या जेका कोर्ट सॻोरी लिखियो आहे, उहो इंक्रोचमेंट जे लाइ लिखियो आहे त भई इंक्रोचमेंट जा जेके पुलिस लाइन में इंक्रोचमेंट जी जेके प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा आहिनि, उहे तव्हां सील कयो या उहे तव्हां ड्राहियो। इहो न लिखियो वियो आहे त जेके तव्हां जेन्युइन तरीक़े सां ॾिना आहिनि, त उहे तव्हां जेन्युइन तरीक़े सां जिन सां तव्हां मसवाड़ वठो पिया या शौदा जे अकाउंटनि में जमा थियनि था पैसा, त तव्हां उन्हनि खे सील कयो। न को सम्झ में इचारे खे थो अचे, न को सम्झ में कोर्ट जी। असल में हीउ निज़ाम सॼो उल्टो आहे। हिननि खे सम्झ में कोन थो अचे त हीउ हलंदो कीअं। उन जे करे असांखे सम्झणो पवंदो, हिन हुकूमत खे सम्झणो पवंदो, ऐं हिन हुकूमत खे पुलिस खे सम्झाइणो पवंदो उन कोर्ट में, उन लेवल ते। ख़ुदा हीउ जेन्युइन तरीक़े सां वेठल आहिनि, तक़रीबन 25 सालनि खां हीउ वेठल आहिनि। हिननि हीउ पंहिंजे घर जो अलाए तलाए पंहिंजे बचनि जी सभु रोज़ी ते लॻाए वेठा आहिनि। लखे न पर किरोड़े रुपयनि जो हिन 55 दुकाननि में सामान पियल आहे। उहो सामान ख़राबु पियो थिए, उहो सामान पेस्टिसाइड्स आहे, बेकरीज़ आहिनि, या खोड़ लेवल जो सामान आहे, मिठाइयूं आहिनि या खोड़ शयूं आहिनि। हिननि 55 दुकाननि सां ही सकरम तालुके जो मुकमल जेकी आबादी आहे उहा रिलेटेड आहे। को रखत से सामान थो खणे, को फ़ोन ज़रिए सामान थो खणे, ऐं हिननि जा हुननि सां राब्ता वास्ता आहिनि। हिननि जो 5 ॾींहं दुकान बंदि थियण जे करे रोज़गार तबाह थी वेंदो। इहो केरु सम्झंदो? केरु? इहा ज़िम्मेवारी सॼी हुकूमत जी आहे। जेकर हुकूमत जा नुमाइंदा, मिसाल तौर ते असां वटि पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी तालुके लेवल जा जेके ज़िम्मेवार नवां उहिदेदार थिया आहिनि, उहे ई कोन था सम्झनि। उहो हिकु नंढो मिसाल ठाहे वेही रहिया आहिनि, बसि मिसाल ॾियण भई कोर्ट जो मैटर आहे। अब कोर्ट जो मैटर त आहे, पर इनखे सॉल्व कीअं थींदो? आवाम सां गॾु बीही करे उनखे हल करायो न। ॿिया मामला बि तव्हां हल करायो था, पोइ ख़ुदा हिननि सां गॾिजी करे पियो। सो असां हिन तव्हांजे मीडिया जे तौर ते रिक्वेस्ट कयूं था, ख़ासि करे वज़ीर दाख़िला ज़ियाउल हुसैन वंजार खां, त हू पुलिस खे पंहिंजे उन लेवल ते को ख़ासो जवाबु ॾिए कोर्ट सॻोरी खे, जंहिंसां हिन हज़ारे बेरोज़गार नौजवान जेके थियनि पिया, उन्हनि जो रोज़गार नई सी बहाल थी सघे। जी।